मज़मून फिज़िक्स क्लास ॾहों बाब 13 सबक 6 हिस्सो ॿियो ॻोल्हाए शीशे सां अक्स जो ठहणु इमेज फॉर्मेशन बाय स्पेरिकल मिरर। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार, मां आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे उबटियल शीशे सां अक्स जो ठहणु यानी इमेज फॉर्मेशन बाय कॉन्वेक्स मिरर। प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजो टॉपिक की तरफ़ हलूं था जेको आहे इमेज फॉर्मेशन बाय कॉन्वेक्स मिरर। हाणे इमेज जेका असांजी ठहे थी उबटियल आईने में, सभ खां पहिरीं असां इन जा मक़सद पढ़ण जी कोशिशि कंदासीं त असां इहो टॉपिक पढ़ूं छो था, इन जा मक़सद छा आहिनि। तो इन जे लाइ चवे थो अंडरस्टैंडिंग द कॉन्सेप्ट ऑफ इमेज फॉर्मेशन बाय कॉन्वेक्स मिरर्स थ्रू रे डायग्राम, यानी शॉ डायग्राम जी मदद सां उबटियल आईने में तस्वीर ठहण जो तसवुर सम्झणु त कॉन्वेक्स मिरर में कहिड़े नमूने सां तस्वीर ठहंदी आहे, इनखे असां पहिरियों सम्झंदासीं। ॿियो जेको मक़सदु आहे असांजो उहो आहे आइडेंटिफाइंग द पोज़ीशन, साइज़ एंड नेचर, मीन्स रियल, विर्चुअल, इन्वर्टेड, अपराइट of the image formed by a convex mirror based on the object's position। चवे तो त उबटियल आईने में यानी कॉन्वेक्स मिरर में तस्वीर जी जगह, साइज, नोयत यानी उहा तस्वीर कहिड़ी आहे, हक़ीक़ी आहे, गैर हक़ीक़ी, उबती आहे या सिधी आहे, उन जी जगह जे मुताबिक़ मालूम करणु त कहिड़ी जगह ते उहा तस्वीर ठहंदी, उन जी साइज़ छा हूंदी ऐं उन जी नोयत छा हूंदी। इहे असांजा ॿ मक़सद आहिनि। उन खां पोइ हीउ टॉपिक असां पढ़ूं छो था, वाई वी स्टडी दिस। तो इन जे लाइ प्यारा ॿारो असां चऊं था टू एनहेंस critical thinking and analytical skills by solving real life problems related to image formation, यानी तस्वीर ठहण सां लाॻापियल हक़ीक़ी ज़िंदगी जे मसइलनि खे हल कंदे तनक़ीदी सोच ऐं तजज़ियाती महारतुनि खे बहितर करणु। प्यारा ॿारो, हींअर असां पंहिंजो टॉपिक जे तरफ़ हलूं था तो इमेज फॉर्मेशन बाय कॉन्वेक्स मिरर। ठीकु आहे। हाणे कॉन्वेक्स मिरर खे डाइवर्जिंग मिरर भी चइबो आहे। तो इनखे हाणे सम्झूं था प्यारा ॿारो। सभ खां पहिरीं जेको असांखे हिते केस ॿुधायो वियो आहे उहो आहे, चवे थो त ऑब्जेक्ट एट एनी पोज़ीशन एक्सेप्ट इंफिनिटी। ठीकु आहे। छो चए थो त ऑब्जेक्ट खे असां कहिड़ी बि जॻह ते रखूं इंफिनिटी खां अलावा। ठीकु आहे। हाणे मिसाल जे तौर ते असां ऑब्जेक्ट खे हिन पॉइंट ते रखियोसीं। जीअं त असांखे ख़बर आहे त कॉन्वेक्स मिरर जेको हूंदो आहे प्यारा ॿार, उहो हिन तरीक़े सां थींदो आहे त उनजो जेको अंदरियों हिसो हूंदो आहे उहो पॉलिश्ड हूंदो आहे ऐं ॿाहिरियों हिसो जेको हूंदो आहे उहो रिफ्लेक्टेड हूंदो आहे। ठीकु आहे। अहिड़े नमूने सां ऑब्जेक्ट असां हिते रखियोसीं। हिते ऑब्जेक्ट जॾहिं रखियोसीं त हिन जो जेको फोकस ऐं सेंटर ऑफ कर्वेचर थींदो प्यारा ॿारो, उहो हिन जे अंदरे तरफ़ थींदो। छो त जेकर असां हीअं ॾिसंदासीं त हीअ असांजो शीशो हिन तरीक़े सां गोलाऊं हूंदो ऐं हिन जो सेंटर बि अंदरि हूंदो त हुनजो प्रिंसिपल फोकस बि अंदरि हूंदो। ठीकु आहे। यानी हीअ असां हिन गोलाए शीशे यानी स्पेरिकल मिरर जो ही असां कुझु टुकड़ो खयो आहे। तो अहिड़े नमूने सां हाणे हिन ऑब्जेक्ट मां असां मिनिमम 2 रेस ड्रा कंदासीं। तो पहिरीं रे असां हितां ड्रा कईसीं, उहा हिन सरफेस सां हिते टकराइजण खां बाद में उहा छा थींदी, रिफ्लेक्ट थी वेंदी। पर हीअ जेका रे रिफ्लेक्ट थिए थी प्यारा ॿारो, उन जे सिधाईअ ते असां हिकिड़ी इमेजिनरी लाइन ड्रा कंदासीं जेका फोकस खां गुज़रंदी। यानी असां इहा हिकिड़ी शइ सम्झण जी कोशिशि कंदासीं त ॼण उहा जेका रिफ्लेक्टेड रे आहे उहा किथां गुज़री या किथां आई, उहा ई असांजी फोकस खां। ठीकु आहे। पर हक़ीक़त में उहा फोकस खां नथी अचे। असां हिकिड़ी इमेजिनरी, हिकिड़ी ख़याली लाइन ड्रा कई आहे। उन खां बाद में हिकिड़ी ॿी लाइन असां ड्रा कंदासीं, उहा कंहिंजे सिधो ड्रा कंदासीं, उहा कंदासीं असां वरी सेंटर ऑफ कर्वेचर जो। जीअं त मां तव्हांखे रूल्स में पढ़ाए आयो हुउमि त जॾहिं असांजो रे सेंटर ऑफ कर्वेचर जे सिधो अचे त उहो उन ई पोज़ीशन में उन ई पाथ ते वापसि मोटंदो आहे। ठीकु आहे। यानी जंहिं पॉइंट तां ही स्ट्राइक थियो उन ई पॉइंट तां वरी वापसि ईंदो साॻी जेको आहे त डायरेक्शन में। उन खां बाद में प्यारा ॿारो जेकॾहिं हाणे असां ॾिसंदासीं त ही जेके 2 लाइन्स आहिनि, यानी ही जेके इमेजिनरी असां लाइन्स 2 ड्रा कयूंसीं, उहे 2 ई लाइनियूं हिन पॉइंट ते जेका त पाण खे इंटरसेक्ट करनि थियूं यानी कटनि थियूं। ठीकु आहे। या मिलनि थियूं। तो हिन पॉइंट ते असांजी जेका आहे त उहा इमेज ठहंदी। पर हाणे जेकॾहिं असां हिन इमेज जी प्रॉपर्टीज़ जे तरफ़ हलूं प्यारा ॿारो, त प्रॉपर्टीज़ में असांखे छा छा थो मिले त जेकॾहिं असां ॾिसंदासीं इमेज खे, त उहा इमेज किथे थी ठहे,
हिकु त उहा इमेज जेका ठहे थी उहा ठहे थी फॉर्म्ड ऑलवेज बिहाइंड द मिरर, यानी उहा जेका इमेज ठहंदी हमेशह मिरर जे अंदरि ठहंदी, यानी उन जे ॿिए पासे खां ठहंदी। ठीकु आहे। उन खां बाद में जेकॾहिं असां नेचर जी ॻाल्हि कयूं पहिरियां ॿारो, त इमेज जेका आहे उहा असांजी कहिड़ी आहे, रियल आहे विर्चुअल आहे? छो त असांजा हक़ीक़त में ही रे पाण में नथा मिलनि रिफ्लेक्ट थियण खां बाद में, त इमेज असांजी छा हूंदी, विर्चुअल हूंदी। उन खां बाद में ॾिसंदासीं त इमेज जेका आहे उहा सिधी आहे या उल्टी आहे या उबती आहे। जेकर ॾिसूं प्यारा ॿारो त इमेज असांजी छा आहे, उहा सिधी आहे, इनखे असां हिते इरेक्ट चवंदासीं। यानी नेचर जेका इमेज जी थी उहा कहिड़ी थी, उहा थी विर्चुअल एंड इरेक्ट, या असां इनखे अपराइट बि चवंदा आहियूं। उन खां बाद में जेकॾहिं असां साइज़ जी ॻाल्हि कयूं त साइज़ जेका ऑब्जेक्ट जी आहे उन खां इमेज जी जेका साइज़ आहे उहा नंढी आहे, यानी असां चई सघूं था त इमेज जेका आहे उहा छा आहे, असांजी डिमिनिश्ड, यानी स्मॉल, नंढी। तो हिते असां हिकिड़ी पॉइंट हीअ नोट कईसीं, चयोसीं त फॉर्म्ड ऑलवेज बिहाइंड द मिरर, ऐं उन खां पोइ हिते हिकिड़ी ॿी पॉइंट असां नोट कईसीं त उन में चवे थो ऑब्जेक्ट एट एनी पोजीशन, यानी जॾहिं बि असां ऑब्जेक्ट कंहिं बि पोजीशन ते रखंदासीं, कहिड़ी सूरत में, जॾहिं असां खणूं था हिते असां कॉन्वेक्स मिरर, त ऑब्जेक्ट असां किथे बि रखंदासीं त उन जी जेका इमेज आहे उहा किथे ठहंदी, उहा ठहंदी असांजी बिहाइंड द मिरर, कॾहिं बि उन जे जेको आहे साम्हूं उन जे फ्रंट में इमेज न ठहंदी। हिन जो हिकिड़ो ॿियो मिसाल असां डिस्कस कयूं था। साॻे नमूने सां असां ही कॉन्वेक्स मिरर कयोसीं ऐं हिते असां वरी ऑब्जेक्ट जेको आहे उहो अञा परे करे रखियो आहे। ठीकु आहे, पहिरियों असां थोरो वेझो कयोसीं, हाणे ऑब्जेक्ट जेको आहे थोरो असां परे करे रखियो आहे। साॻे नमूने सां असां हिकु रे कढियोसीं ऐं उहो रिफ्लेक्ट थी वियो, उन जे बैकवर्ड हिकु लाइन ड्रॉ कईसीं, उन खां बाद में हिकिड़ो ॿियो रे था खणूं, उन जी जेका सिधाई आहे उहा आहे असांजी सेंटर ऑफ कर्वेचर जे। ठीकु आहे, यानी हू वापसि उन ई पॉइंट तां हलियो वेंदो। अहिड़े नमूने सां हाणे ॾिसंदासीं त ही जेके इमेजिनरी लाइन्स आहिनि प्यारा ॿार, उहे हिन पॉइंट ते पाण मिलनि थियूं। ठीकु आहे, त इमेज असांजी हिते ठहंदी। त इन जी प्रॉपर्टी जे बारे में साॻे नमूने सां असां लिखंदासीं त इन जी इमेज जी जेका पोज़ीशन आहे उहा किथे आहे, साॻे नमूने सां फॉर्म्ड बिहाइंड द मिरर। ठीकु आहे, ऐं नेचर जी जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं त नेचर में असां वटि विर्चुअल ऐं इरेक्ट आहे, यानी अपराइट बि चई सघूं था। ऐं साइज़ जी जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं त साइज़ असांजी साॻी डिमिनिश्ड आहे, यानी जेको असां पहिरियों एग्ज़ाम्पल खयोंसीं साॻी प्रॉपर्टीज़ जेको आहे त इमेज जूं असां जूं हिन एग्ज़ाम्पल में बि आहिनि। उन खां बाद में असां हुते लिखियोसीं प्यारा ॿारो त एक्सेप्ट इन्फिनिटी, यानी इन्फिनिटी खां अलावा। हाणे इन्फिनिटी वारो असां कैसे ते सम्झण जी कोशिशि कयूं था त इन्फिनिटी ते जॾहिं कोई ऑब्जेक्ट आहे, इन्फिनिटी जो मतिलबु इहो आहे प्यारा ॿारो त ऑब्जेक्ट जेको आहे उहो तमामु परे आहे, असांखे ख़बर न आहे हुनजे डिस्टेंस जी, चाहे असां हुन ऑब्जेक्ट खे ॾिसूं बि सही, पर असांखे हुनजे डिस्टेंस जी ख़बर न आहे। ठीकु आहे, या जेकॾहिं रेज़ असां जूं सिज खां अचनि थियूं त असां चई सघूं था त उहे कंहिं इन्फिनिटी ते आहिनि, या कंहिं जेको आहे त सर्च लाइट मां असां जूं रेज़ अचनि थियूं, तॾहिं बि असां चई सघंदासीं त उहे असां जूं कंहिं इन्फिनिटी खां अचनि थियूं, छो त असांखे उन लाइट या उन ऑब्जेक्ट जंहिं तां उहे रेज़ अचनि थियूं उनजे जेको आहे डिस्टेंस जी मेजरमेंट जी ख़बर न आहे त केतिरे डिस्टेंस ते उहो ऑब्जेक्ट पियो आहे। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां हाणे साॻे नमूने सां असां हिते ही जेको आहे त मिरर खयोंसीं ऐं पहिरीं जेका त रे असां जेको आहे त ड्रा कई आहे, जेका किथां थी अचे, इन्फिनिटी खां। ठीकु आहे, ऐं उहा काॾे वेंदी, उहा हितां रिफ्लेक्ट बैक थींदी, ऐं उनजी असां हिकिड़ी जेको आहे त लाइन ड्रॉ कंदासीं साॻे नमूने सां, जेका क्रॉस किथां थींदी, फोकस खां। हिकिड़ी ॿी असां लाइन ड्रॉ कईसीं, उहा बि किथां आई, इन्फिनिटी खां। ठीकु आहे, यानी सेम सोर्स खां थियूं ॿई रेज़ अचनि, त उहा बि असांजी बैकवर्ड थींदी, यानी रिफ्लेक्ट थी वेंदी, ऐं उन रिफ्लेक्टेड रे जे बैकवर्ड असां हिकिड़ी लाइन ड्रॉ कंदासीं। तो हाणे असां हलंदासीं इन जे प्रॉपर्टी जे तरफ़, पर हिते हिकिड़ी ॻाल्हि नोट कयो प्यारा ॿारो त ही जेके ॿई लाइन्स आहिनि उहे ॿई असां जूं फोकस वारी पॉइंट ते मिलनि थियूं। तो प्रॉपर्टी जे तरफ़ हलूं त सभ खां पहिरीं पोज़ीशन जी जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं त पोज़ीशन किथे थी ठहे, उहा ठहे थी इमेज जी पोज़ीशन फॉर्म्ड एट एफ, यानी प्रिंसिपल फोकस वारी पॉइंट ते असांजी इमेज बि ठहंदी। इमेज जी नेचर छा हूंदी, उहा हूंदी विर्चुअल एंड इरेक्ट। अगरि जेकॾहिं असां साइज़ जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त साइज़ जेका आहे उहा उनजी हाईली डिमिनिश्ड हूंदी, यानी टुपके जेतिरी, कंहिं हिकिड़े डॉट जेतिरी, पर हूंदी ज़रूर, उहा इमेज ठहंदी ज़रूर, चाहे असां उनखे जेको आहे त मैग्नीफाइंग ग्लास जे थ्रू ॾिसूं या माइक्रोस्कोप लेवल ते उनखे ॾिसूं। ठीकु आहे, पर उहा इमेज ठहंदी ज़रूर, पर हूंदी उनजी साइज़ केतिरी हूंदी, उहा हूंदी तमामु नंढी, हिकिड़े डॉट जेतिरी बि थी सघे थी, तॾहिं असां हिते लिखियोसीं हाईली डिमिनिश्ड। तो प्यारा ॿारो, हाणे
हिते जेको आहे त असां ही जेके केस पढ़ी आयासीं इन्हनि खे थोरो असां जेको आहे त डिस्कस कयूं था त बेसिकली इहे जेके इमेजिस ठहनि थियूं उन्हनि जो प्रिंसिपल छा आहे, ठीकु आहे। उनजे प्रिंसिपल जे बारे में हिते थोरो डिस्कस कंदासीं। त ऑब्जेक्ट किथे रखूं त इमेज किथे ठहंदी ऐं उन खां पोइ इमेज कहिड़ी हूंदी, ठीकु आहे, यानी साइज़ में कीअं हूंदी, ठहंदी त असांजी वर्चुअली, ठीकु आहे, पर साइज़ हुनजी छा हूंदी। हिन पासे न असां ऑब्जेक्ट रखंदासीं ऐं हिन पासे न असां जेको आहे त इमेज रखंदासीं, ठीकु आहे। अगरि जेकॾहिं असां ऑब्जेक्ट जेको आहे उहो हिन मिरर जे वेझो था रखूं त इमेज जेका आहे उहा असांजी हिते ठहंदी। यानी इहा ॻाल्हि नोट कयो त जेके इमेज असांजूं ठहियूं आहिनि उहे ठहियूं आहिनि असांजूं पोल ऐं फोकस जे विच ते। यानी हीअ इमेज बि असांजी किथे ठहंदी, पोल ऐं फोकस जे विच वारे डिस्टेंस ते, ठीकु आहे। उन खां बाद में जेकॾहिं असां ऑब्जेक्ट थोरो परे था खणी वञूं मिरर खां त इमेज किथे ठहंदी, त इमेज असांजी ठहंदी वरी थोरो फोकस जे वेझो। उन खां पोइ ऑब्जेक्ट खे अञा परे था खणी वञूं त इमेज वरी फोकस जे अञा वेझो ठहंदी। यानी जेतिरो ऑब्जेक्ट असां परे खणंदा वेंदासीं मिरर खां ओतिरी इमेज जेका आहे उहा फोकस जे तरफ़ ठहंदी वेंदी। ऐं इमेज जी नेचर छा हूंदी, हिकु त इरेक्ट हूंदी यानी सिधी हूंदी, ॿियो वर्चुअल हूंदी, ठीकु आहे, यानी रियल इमेज न हूंदी, ठीकु आहे प्यारा ॿारो। ही जेके पॉइंट्स आहिनि या ही जेको डायग्राम आहे इन खे तव्हां सिर्फ़ु नोट करे वञो, तव्हांजो कॉन्वेक्स मिरर वारो जेको कॉन्सेप्ट आहे इमेज फॉर्मेशन जो उहो तव्हां इज़ीली अंडरस्टैंड करे सघो था, ठीकु आहे। तो मूंखे उमेद आहे त तव्हांखे हीउ टॉपिक बि जेको आहे सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। तो हिन लेक्चर खे असां हिते ख़तमु था कयूं। इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।